मानक मौजूद हैं नामदुर टाउन हॉल में जिते आल सिंध खखरानी अबड़ो इतिहाद पारां इजलास जारी है। दादा जुल्फ़कार खान कमारियो भी मौजूद है। खखरानी अबड़ो इतिहाद जो चेयरमैन मोहम्मद अली अबड़ो भी मौजूद है। जो उन्होंने ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो गॾिजाणी जो छा मक़सदु आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरियों त हाणे उन्हनि खे तव्हां ई जाली चओ था, उहे जेके जाली आहिनि उहे जाली ई रहंदा आहिनि ऐं सरदारी जी पग जेका आहे कंहिं आम माण्हूअ जे या हिन जी वस जी ॻाल्हि न आहे। ऐं हू जेको जाली पाण खे सॾराए थो, उन सॾराइण सां कुझु न थींदो। तव्हां मीडिया जा दोस्त आहियो, सभई ॾिसो सभिनी पाड़नि जा जेके आहिनि खखराणी बिरादरी आहे, सभु दोस्त हिते वेठा आहिनि। हू सरदार न आहे न हुयो ऐं मां सां 100% पंहिंजी बिरादरी गॾु आहे। तव्हां ॾिसो था पाण सभु जेके आहिनि मूंसां गॾु आहिनि ऐं इनशा ताला गॾु रहंदा। मां तव्हां दोस्तनि जे मीडिया जे तवसुस सां ॿुधाईंदो हलां त निसार अहमद खखराणी जेको आहे उहो बेसिकली वॾेरो बि न आहे, सरदार त परे जी ॻाल्हि आहे। ऐं हू जेको सरदार सॾाए रहियो आहे, दावा करे रहियो आहे, उनजी पूरी बिरादरीअ जो जेको कठु आहे पूरे सिंध बलोचिस्तान खां गॾु थियो आहे। ऐं हिन कठ जो मक़सदु इहो आहे त उनजी अहिड़े ग़लति अमल जी मज़मत कजे ऐं अहिड़े जालसाज़ीअ जी रस्ता रोक कजे। ऐं असांजा सरदार हिम्मत अली खान कमारियो अबड़ो साहिब जन आहिनि ऐं असां सरदार जुल्फ़कार खान कमारियो अबड़ो साहिब ते पूरो एतमाद जो इज़हार करूं था। असांजा ही वॾा आहिनि, इहो हाणे खां न 100 सालनि खां सिलसिलो हलंदो आयो आहे। ऐं जेका पग आहे उहा साईं जन जी आहे ऐं चीफ सरदार उहे आहिनि ऐं इनशाला उहे रहंदा। बाक़ी हू जेको इहो अमल करे रहियो आहे, इनशाला उनजी रस्ता रोक बिरादरी शुरू कई आहे ऐं कंदा। उनखे वाज़िब पैगाम ॾियूं था त हू पंहिंजी इहा हरकत बंदि करे, जेकॾहिं न कंदो त बाक़ाइदा उनजी रस्ता रोक कबी। ऐं ॿियनि बिरादरनि खे बि असां चऊं था त महिरबानी करे हीअ बिरादरी जो मामिलो आहे, हुन जालसाज़ी कंदड़ जाली सरदार खे जे ख़ैरात जी मानी ॿुधाए ऐं जालसाज़ी करे पग जो कूड़ो ऐलान कयो आहे, उनखे सरदार न लिखनि पढ़नि। इहो असांजी बिरादरी जो मामिलो आहे ऐं ॿिया बि असांजो एतिराम कनि इन मामले जो। महिरबानी। तव्हां पाण ई चओ था जाली सरदार आहे, जाली माना कूड़ो, ऐं कूड़े सरदार जी का बि हैसियत न हूंदी आहे। पोइ मां हीअ बिरादरी जेका गॾु थी आहे इन ते वाज़िब कयो आहे त इहो असांजो सरदार न आहे, न क़बूलियो आहे, न क़बूल कंदासीं। सरदार असांजा कमारिया अबड़ा आहिनि, सरदार हिम्मत अली खान कमारियो अबड़ो आहे, उहो सरदार आहे रहंदो जेसिताईं असांजे हिसनि में साहु आहे। असां सरदार उनखे मञींदासीं ऐं मञींदा रहंदासीं। उहो कूड़ो आहे ऐं ॿियनि बिरादरियुनि खे बि असां गुज़ारिश कंदासीं त इन्हनि कूड़नि सरदारनि खे अहमियत न ॾियनि ऐं इन्हनि खे क़बूलनि बि न। इहो असांजो पैगाम आहे, इहो गुज़ारिश आहे सभिनी खे। इन बारे में असां तव्हांखे इहा आगाह कंदासीं त हे असांजो पुराणो भाउ हिन जे ॾाॾे बि कॾहिं दावा न कई सरदारी जी। उहो मोतबर ख़ानदान जा माण्हू हुया, उन्हनि बि न, हिन जे वाल साहब बि न कई। सरदार हिम्मत अली खान असांजो सत पियातो सरदार आहे ऐं आहे रहंदो ऐं आहे। इन खां सवाइ ॿियो को बि सरदार न आहे। उहो असांजो भुलियल भाउ आहे, ख़ुदा हुनखे सम्झ ॾींदो। जेकॾहिं कंहिंजी ग़लतफ़हमी में अची वियो त अलाह हुनखे हिदायत कंदो। बाक़ी सरदार हिकु थींदो आहे, क़ौमी सरदार हिकु थींदो आहे। असांजे सतनि पाड़नि जा सरदार जेको आहे सरदार हिम्मत अली खान, हिन जा वाल साहब, हिन जा ॾाॾा पड़ ॾाॾा, असांजा ॾाॾा पड़ ॾाॾा उन्हनि खे सरदार मञनि था। सरदार असांजो कमारियो साहब आहे। असां पंहिंजी बिरादरी सॼी जी तरफ़ां इहो यकीन ॾियनि थो असांजो सरदार। बाक़ी हाणे चङे घर जो आहे, चङो थी हले त बहितर आहे। जेकॾहिं कंहिंजे हथनि में खेॾंदो त उहो संदसि मर्ज़ी आहे, अलाह उनखे हिदायत कंदो। असां उनखे इहा ई दुआ करे सघूं। अदा हिकिड़ी अफ़सोस जी ॻाल्हि आहे, असल में जेको इहो सरदार न आहे इन खे केरु इस्तेमालु करे थो। असांखे त ॾाढो अफ़सोस थिए थो त असांजी सिंध जी सकाफ़त खे, असांजे सिंध कल्चर खे तबाह कयो वञे थो। एतिरे क़दुरु जो अफ़गानी जेके आहिनि, अफ़गानियुनि खे घुराए करे अफ़गानियुनि खे हितां डोमिसाइल ठाराइजनि था, अफ़गानियुनि खे शनाख़ती कार्ड ठाराइजनि था, अफ़गानियुनि खे जेको आहे ज़मीनूं रजिस्ट्रियूं सेल डीड कराए पर ट्रांसफ़र खाता कराइजनि था। त बाबा ही जेके आहिनि असांजा पठान आहिनि, असांजा पठान ऐं हेॾां वरी अबड़ा क़ौम जे पाड़नि खे पाश कनि था ऐं उन्हनि खे उहो ख़तमु कनि था। हाणे आरज़ी सिर्फ़ु सियासत ख़ातिर इहो सभु कुझु अमल थिए थो ऐं असां उनखे पंहिंजे निसार अहमद ख़ान खे इहो ई अर्ज़ु कंदासीं, इहा इस्तदा कंदासीं
बाबा तूं सिर्फ़ु तोखे वोट ॾियणो आहे, तूं उनखे भले वोट ॾे, पर तूं ईअं त न कर, तूं साज़िश त न कर न, तूं सरदारी जो पंहिंजो पाण खे त उहो करीं थो पोइ। इहो तमामु अफ़सोस जी ॻाल्हि आहे। बाबा होॾां तव्हां अफ़गान खे वोट वठाइजो था, अफ़गाननि खे उहो जेको आहे इस्तेमालु कयो था, अफ़गाननि खे हिते रहण करे चओ था पठाणनि, ऐं असांजनि अबड़ा क़ौम जे खे पहाड़नि खे चओ था इहे जुदा जुदा क़ौमूं आहिनि। छा जूं जुदा जुदा क़ौमूं आहिनि? इहे असांजो जेके आहिनि आबड़ जो पाड़ो आहे, आबड़ जो पाड़ो रहंदो। तव्हां जेतिरियूं साज़िशूं कयो, तव्हांजी हिकु बि साज़िश जेका आहे सभु साज़िशूं तव्हांजूं ख़तमु थी वेंदियूं, हिकु बि साज़िश तव्हांजी कामयाबु न थींदी। रहमान रहीम। असां ईअं चऊं था त सरदार साहिबु सव पाड़े जो सरदार आहे। आबड़ में 100 पाड़ो अचे थो, सभई पाड़े जो सरदार चीफ सरदार आहे, जेको सिंध में या पंजाब में ॿियो अबड़नि जो सरदार हिन खां मथे न आहे। बाक़ी दावा जेकी कनि था साज़िश इहे इलेक्शन जूं पार्टियूं हे उन्हनि जा पीअर ॾाॾा असां हर का ईंदा ॾिठासीं, उहो छाजो सरदार आहे, उहो छा जी ॻाल्हि आहे? उन जी काई सरदारी न आहे, न मञींदासीं न को कंदासीं। साईं असां इहो हुनखे इहो चवणु चाहियूं था कूड़ी दावा करनि था उहे। मसइलो ईअं आहे जे हिते सभु पाड़ा आहिनि। ॾिसो न तव्हां ॾिसो त केॾा आबड़ पाड़नि जा हिते चङा मुड़ुस, असांजो ग़ुलाम मुसा ख़ान, मोहम्मद लाइक़ अबड़ो साहिबु, इहे खखराणी पाड़ा आहिनि, 100 पाड़ो आहे। पोइ बि असां सरदार ज़ुल्फ़ ख़ान कमारे खे सॾु ॾींदा। असांजो सरदार चीफ उहो आहे, चीफ उहो रहंदो। पूरे पंजाब में बि बड़ा आहिनि, बिरादरियूं आहिनि, उहे बि सरदार साहिब खे सॾु ॾींदा आहिनि। इहे जेके नकिली अचनि था फेसबुक वारा असांखे नामंज़ूर आहिनि। हिते मौजूदु तव्हां जेको खखराणे अबड़ो जे चेयरमैन मोहम्मद अली अबड़ो ऐं सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारे जी ॻाल्हियूं ॿुधियूं। हिते मौजूदु अॻवाननि जी बि ॻाल्हियूं ॿुधियूं। हुननि जो इहो चवणो त जेको फेसबुक की जाली सरदार जेको आहे त सरदार हुजण जी दावा कयो आहे, त असां हुनखे मुकमल तौर ते रद्द कयूं था। ऐं असांजे जेके बंदारनि खोड़ जेके असुल सरदार आहिनि, सरदार चीफ सरदार हिम्मत अली ख़ान कमारियो ऐं सरदार ज़ुल्फ़कार ख़ान कमारियो आहे, असां उन्हनि ते एतमाद जो इज़हार कयूं था। जी।